ख़बर शामिल कंदासीं तलहार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मलाह। मुहर्रम अल हराम जी आमद जे सिलसिले में एसी गफ़ार मलाह जी ज़ेर सिदारत में इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में मज़हबी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, हेस्को टाउन कमेटी, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट समेत सरकारी आफ़ीसरनि शिरकत कई। उन मौक़े ते एसी गफ़ार मलाह मज़हबी तंज़ीमनि जे अॻुवाणनि खे ख़िताब कंदे चयो त असांखे भाईचारे जी फ़िज़ा खे बरक़रार रखिणो आहे। मुहर्रम अल हराम इमामनि जा ॾिहाड़ा आहिनि। असां सभिनी खे अमन सां रहणो आहे। मुहर्रम अल हराम जो महीनो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदासीं। तलहार असां सभिनी जो शहरु आहे। इजलास में हेस्को जे आफ़ीसरनि ऐं पब्लिक हेल्थ समेत मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे आयल आफ़ीसरनि खे मुख़ातिब थींदे चयो त सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। पीअण जो पाणी टाइम ते शहरियुनि खे मुहैया कयो वञे। बिजली जी लोड शेडिंग जो नओं टाइम टेबल जारी करे जलूस ऐं मजलिसनि जे टाइम ते बिजलीअ जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। मुहर्रम अल हराम जे महीने में हिक ॿिए जो एतिराम कयो वञे। इन ई हवाले सां कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी।